हाणे सही थियो न सही तरीक़े सां कान हिन असांखे लॻी आयो आहे पटको सेट करियो सौ साईं शबीर बख्शी मेहमान खास जब के दोस्त गुलंजा हार पेश करता आई कसके दावत है गाने आओ साईं शबीर बख्शी के गुलंजा को साईं गुलाम शबीर बनते पटके जो घर पूरा थिया जे साईं जे लाइ गुलंजा तो